रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। जेके नबी संजा आशिक़ हो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। दादियां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो दोस्तों बुजुर्गों, यही कॉन्फ्रेंस ये मौलाना गुलाम मुस्तफा साहब जी मेहनत ऐं उन जे हवारीन मांजे मलाइम 40 मानू आ। हाने जो नजर थी कजे तो पिंडाल तो भरजी वियो आ, पर मानुन जूं कंडियूं लगी वयूं आहिनि। ये बिन शयुनि जा आशिकन तॾहिं हिते आया आहिनि, हिकु क़ुरान जे करे, ॿियो मोहम्मद मुस्तफा जे करे। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। सच्चो आशिक़ क़ुरान जो उहो आ जन जन जी क़ुरान में रब तारीफ़ कई आ, उनखे मने। अबा तू छॾे पाण ई वेंदो। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जन क़ुरान मञो उहे दुनिया आख़िरत में चओ कमाए विया। कुरान मजीद जे अंदर जन जन जी रब तारीफ़ कई आ, जो क़यामत ताईं हलंदी। फरमायई अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदा वस्सालिहीन। जो जनते इनाम के पहिरियों नंबर जमायत नबीयन जी मारे कंदे सारन नबीयन में जो अवल नंबर असांजे नबीय
हुस्न में मथे, इखलाक में मथे, नबूवत में मथे, मोजिज़न में मथे, जो मेराज में मथे। सुभान अल्लाह। असांजो नबी सारन नबियन खां चो मथे। सुभान अल्लाह। जन्नते इनाम के पीरो नंबर जो नबियन जी जमायत। सारन नबियन में असांजो नबी चो मथे आ। दुआ करना आया हूँ, हे आलम जेके आया थी दुआ करना आया थी। मन उहा रात थई जो निंड में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत थी वनी। आमीन नथा चओ। उन्हीं नबी जी ज़ियारत जेको सोनन जो सरदार, जे चेहरे की तारीफ कुरान में वज़्ज़ुहा। कुरान पढ़ा तो मरी वेलन ते भी रहमत वसे, जीरन ते भी रहमत वसे। रहमत जो मरकज, रहमत जी खान, रहमत जो समंदर, रहमत जो दरिया, समूरा जो कुरान। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान मजीद जो शफात भी आ त रहमत भी आ। साईं कंहिंजे लाइ फरमाई मोमिनन जे लाइ। ॿुधो, नूर शाह जे जलसे में अचण वारो कुरान वणंदो ई चओ मोमिन खे आ। मुशरिकन खां कुरान रब खसे वतो आ। कुरान मिलियो ई चओ मोमिनन खे आ। ॾाढे अंदर चओ सुभान अल्लाह। मां कुरान तो पढ़ा तहां ठरो था, छो त मोमिन जो ईमान जो कुरान सां वधंदो आ। फरमायई इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। पहिरियों निशानी मोमिन जी अल्लाह जो नालो ॿुधंदो क्यों दिल ॾकी वेंदस। मारे कंडे मारे कंपनी अची वेंदस। रब जो नालो मोमिन ॿुधंदो दिल ॾकी वेंदस। छो त मोमिन गैर खां न टिजंदो आ, मोमिन रब खां टिजंदो आ। वलम यख्शा इल्लल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। वलम यख्शा इल्लल्लाह। बुधो कुरान त रुठल मन अजो की रात में राजी थी पवई। आयल अज़ाब टरी वञई। कुरान ते अमल करे त वलियन जे जमात में क़यामत वारे ॾींहुं बीठो हुजे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मोमिन रब खां ॾिजंदो आ। मुशरिक गैर खां चए थो मोमिनन जे लाइ जन्नत सिंगारे छॾी तम। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम
खज़नतुहा सलामुन अलैकुम। ॾाढे अंदर जो सुभान अल्लाह। अज द माना क्या द अंदर ठरई खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ जंहिंजे के रब खां ॾिना मोमिननि जे लाइ मलाइका हीअं जन्नत ॾे वठी वेंदनि चवंदनि सलाम हुजे तव्हांखे। बिजली वई आहे पर क़ुरान अंधारीअ में बि रोशन आहे। ॾाढो चओ सुभान अल्लाह। रात जी अंधारी कुछ भी नाए, कब्र जी अंधारी अञा मथे। बुधो हिन नूर शाह जे जलसे में अचण वारो मांखे रब जो कसम आहे जे कुरान कब्र में पुजी वञई त कब्र भी रोशन थी वञे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। वठी हलंदन मलाइका जन्नत दे मारे कंडे अखियूं खोल। मन अजो की रात में परची पवई रब जो कसम एडा मानू न आयान जेके मलाइका आयान चौधारी वकोड़ियूं बीठान आसमान को लई आन कुरान बुधण लाइ। तू वाह बोलन मवाए पन्ने मवाए सखर मवाए कंधरन मवाए इन इलाके मवाए ओ आसमान को लई आयान कुरान बुधण लाइ। सिज लहंदो आ असां घर में ॾिसंदाऊं आसमान में सितारा नजर ईंदान। जाते कुरान पढ़ियो वेंदो आ उते नूरानी नूरानी लाइट चमकंदी आ। आसमान को मलाइका उन नूरानी लाइट ते लही अची जमीन ते कुरान ॿुधंदा। सुभान अल्लाह। पोयों मुझो साईं वेठो आ हज़रत मौलाना अब्दुल जब्बार साहब कारी भी कुरान जो हाफिज भी वडो वाइजी भी नेण त तुझा उहो ठारींदो मां कुराड़ो अज त कुरान ॿुधाया। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। अजु त माना क्या द अंदर उठरई खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ वज़ीरन लाइ अमीरन लाइ नवाबन लाइ कामरन लाइ के न साईं कंहिंजे लाइ जेके मां रब खां ॾिना मलाइका वठी हलंदन जन्नत ॾे। छा चवंदन सलाम हुजे तव्हांखे। पेट के पत्थर ॿधव कुरान न छॾियो वत न छॾियो कुरान न छॾियो बच्चा कुहायव कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो पेट के पत्थर ॿधव कुरान न छॾियो बिरादर टोड़ेव कुरान न छॾियो अमीरन मां फ़कीर थी वियो पर कुरान न छॾियो। हाणे हलो जन्नत ॾे जन्नत तव्हांजे इंतज़ार में आ। मलाइका चवंदा सलाम हुजे तव्हां ते। ॿुधो नूर शाह जे जलसे में अचण वारो मांखे रब जो कसम आ जन्नतन के मलाइका त सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो। जवे तो सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। लाउड तो चे छड़ त हला गनुडे उन्हीं जूं करम नवाज़ियूं थी सॼी उम्र होटलन ते गुज़ारे बचा भनी नास कयूं थी जरिया मकानन में भंगा जरस वने काडे थो अज उन्हीं जे रहम जी नजर थी जो कुरान होते।
उन्हीं आंदो थी उन्हीं जा थोरा थी उन्हीं जू करम नवाजियों थी नजर त कर अले लठड़ीअ ते भी पोड़ाया कुरान बुधण ला। हाँ इन्हनि के पक्का त मजूरी इतो मिलंदी ये मजूरी मिलण जे करे जन्नत जूं मारियूं मिली वे। सुभान अल्लाह चओ ॾाढा अर्ज पे कयूं मलाक चवंदनि तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई रहो हमेशा रहो खुश रहो। हाणे मौत भी तवां ते न ईंदो उहो तुम्बे जे सूरत में कुछ जियो मौत तवां ते न ईंदो जन्नत में तवां के कढण वारो कोन हूंदो हमेशा पिया जन्नत में मज़ा माणींदा। ॾाढनि चओ सुभान अल्लाह ॾाढनि चओ सुभान अल्लाह। कुछ करे मुशरिक थी न मर अरे नबियन के सरदार के हसीनन के सरदार के अकुल वारन के सरदार के यतीमन के यार के गरीबन के हमदर्द के मिठे नाले वारे मिठड़े मोहम्मद करीम के दुख भी मिला तौहीद जे करे कुरान जे करे हुजूर चयो मके वारो दुख दींदो झोली पाए झलींदुस पर दर दर ते वनी मां मोहम्मद कुरान बुधाईंदा। नारे तकबीर नारे तकबीर। दुख हुनिया नबी के प्याजन जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में राज़ी थियण जो बयान जो कुरान में वज़ुहा ए जेके बयान अॼु इन्हनि ते रहमत वरसी सुभान अल्लाह त चौड़ा जा मन अजो की रात में बख्शिश इन जो कब्र मारे तक बिस्त जा बाग बनाए तो खुदा को पुछा वारो ही कोने सब डाडा चओ सुभान। चार दी हया कुछ करे हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में चेहरो भी तो चेहरो हो दुनिया जा हसीन दिसी अरे चरियो थियो है सदको जा दिल बरतऊं जड़ी नबी सही जायान अम्मा आमना जयो दरवाजो खड़कियो आ दाई सफिया दर ते वई हेडे कंडे दिठई ता छिया दाढ़ी वारा कुराड़ा बीठा पटका बधा प्यादन कई थोरो आ ए जलसो असांजो आ असां पाड़े जा साईं असां लेखो ही ना है 2 मिनटन में खत्म कंदुस मारे कंडे ॿाहिरियां मेहमान वाइज कन त असांजो अंदर उठरे सुभान अल्लाह चौड़ा जा दौरे तजालिम पटका बधल अल्लाह दाई सफिया थी जय केरो के अम्मा तौरे तजालिम की आया हो के असांजे किताबन में लिखियल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंदो उन जो दीदार भी करन आया हूं हुजूर जे अम्मा के मुबारक भी जणाया। दादा त चओ सुभान अल्लाह थकल न ॻाल्हाईंदो अञा हलजो ॻाल्हाईंदो 2 मिनटन में लथो वेंदो मारे कंडे उहे ज़ियारत करे विया अल्लाह अकबर आसमान को मलाइक लई आया उहे ज़ियारत करे आ अम्मा आमना जूं सहेलियूं आयूं उहे ज़ियारत करे वई आखिर में जिब्रील आयो जिब्रील नूरन मलाइकन जो सरदार पर मुस्तफा जो नौकर थी कनु दई बुध जाए अरे नूर नूर खणी ठाई थी नूरन मलाइकन जो सरदार जिब्रील भी मुस्तफा जो नौकर बणियो बीठो थी मेराज वारी रात नबी साईं जे पेरन मुबारकन जूं जो तिरियूं माचियूं तई नबी के जागायो सब ॾाढा चओ सुभान अल्लाह
अल्लाह जिब्रील आयो अम्मा आमना खे अम्मा बच्चों का थे आ मारे कन्ने अच्छो कपड़ो मुंह मुबारक दे पियो आ ये परे करे जो ज़ियारत कई जिब्रील छा पियो चए आए मुझे मोहम्मद जी अम्मा सुभान अल्लाह ढरी थी वई आए मुझे मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे। तॾहिं त क़ुरान बि चए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ॾाढा नथो चई सुभान अल्लाह। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में, जुल्फन जो बयान कुरान में सोने नबी के रब तो चए ओ मुझा सोना दुनिया को तुझे लाए आखिरत भलिया राजी थियण जो बयान जो कुरान में। अगर तो मूसा के चई मूसा जी मुझा रब लफ्ज तो बुझाए चोटीअ जा लफ्ज थी जी जे दूर ते पर तकड़ो थो अचे। अल्लाह ताला चयो मूसा तिखो थो अचे तकड़ो थो अचे साईं इन करे त तूं मां खां राज़ी थी तॾहिं थो तकड़ो अचां। शान कॾहिं असांजे नबीअ जो आदम खां वठी ईसा नबीअ ताईं सारा नबीअ था चवनि तूं राज़ी थी तूं राज़ी थी तूं राज़ी थी। ऐं दिलबर नबीअ खे रब क़ुरान में थो चए ओ मुंहिंजा सोना नबी मां तोखे राज़ी कंदुसि। नबी था चवनि तूं राज़ी थी रब थो चए मां तोखे राज़ी कंदुसि। उहो नबी असांखे मिलियो आहे मके वारनि उन्हीअ खे दुख ॾिना तकलीफ़ां ॾिनियूं। हुज़ूर चयो झोली पाए झलींदुमि दुख ॾींदव पर दर दर ते वञी मां मोहम्मद क़ुरान ॿुधाईंदुसि अन अतुल वल क़ुरान। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मूसा तूर ते थो अचे जुटी लाठियूं फखला नालई इन्नक बिलवादिल मुक़द्दस तोआ पाक जगह ते थो अचे जुटी लाठियूं अचो अरबी मोहम्मद अर्श ते थो अचे सोना तूं जुटी मुबारक सूदो अचो हो कलीमुल्लाह तूं मोहम्मद रसूलुल्लाह। शायर तो जे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है आप आना और है खुद बुलाना और अरे जट था हुजूर आ गया कि ना ये नबी मक्के में आ तो मदीनो खा लिया ये मदीने में आ तो मक्को खा लिया ये ताफ में आ तो मक्को खा लिया मदीनो खा लिया ये अर्श ते आ तो जो फर्श खा लिया ये फर्श ते आ तो जो अर्श खा लिया। अज भी मोहम्मद मुस्तफा मिठे मदीने में रोजे अतार में आ रहा जाते काते हुजण उहो रब जे ज़ात जो शान आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुस्तफा जो रोज़ो हिक जाइ ते आ मिठे मदीने में त नबी साईं भी हिक जाइ ते आ ऐं अल्लाह जाते काते आ त रब जा घर मस्जिदूं भी चओ जाते काते। आयतां जेके पढ़ियूं माना क्या त तुंहिंजो अंदर उछरे सुभान अल्लाह।
चार जमायत जन के चूंडियां पहिरियों नबी ॿियो सिद्दीक़ टियों शहीद चौथों चओ सालिह सुभान अल्लाह चौड़ा 18 ज़ुल्हज हज़रत उस्मान जी शहादत हेरे कंडे जंहिंखे 4 शयूं नसीब थियूं आहिनि हिकु रोज़ो ॿियो क़ुरान जी तिलावत टियों चओ शहादत चौथों अल्लाह जे ज़ात जो दीदार अखियों पट वने काडे तो किनो थी न मर मुवैद थी मर असाब आल बैत जो गुलाम थी मर आमना जे लाल जी ताबेदारी करने मर 8 दर जन्नत जा खुली मिल अल्लाह पेरी मार मते हजरत उमर जी शहादत वो हजरत उमर जे काबे जो दर खोलियो निंद्र में आए सुभान अल्लाह न तो करे 5 मिनटन में खत्म बस हक बाहरम जो असा तर जाऊं आलम एतरा इंदा जो सुबह जो अजाना मिलंदियों हेडो कुरान जो वाइज हलंदो सुभान अल्लाह चौड़ा दिया अल्लाह वो हजरत उमर जेको खत लिखे दरिया वही पे वो हजरत उमर कोठ के बाह लगी आ जई दई मुंजी चादर खणी वणो वा बाह ते विदऊं ये विसामी वई जण हुई कान अरे बाह भी हजरत उमर जो कयो पई मने तू न मन त न मन जो पंजे किस्मत के रत रोइणी पेंदई जो सहाबा भी इज्जत वारा त अहल बैत भी इज्जत वारा अल्लाह त्यों दही मरमते हजरत हुसैन के शहादत मिलिया हाँ उनके 3 शयूं नसीब थियूं हिकु नमाज ॿियो शहादत टियों अल्लाह जे ज़ात जो दीदार ॾाढियां चओ सुभान अल्लाह करबला जे ज़मीन ते बीबी ज़ैनब के हजरत हुसैन वसीयत पियो करे अदी मां हुसैन भाव वसीयत तो कया आखिर में करबला में ओ अदी तकलीफ जई मथे में मिट्टी न विझ जाए अदी गिरेबान न फाड़ी जाए अदी सीनो न कुटी जाए तकलीफ जई अदी तकलीफ जई त सब्र कजाए इहा जेका मां तो वसीयत कया हेरे त करनी जाए इहा अबे अली जी वसीयत भी इहा थी नाने मोहम्मद जी वसीयत भी इहा थी अम्मा फातिमा जी वसीयत भी इहा अम्मा फातिमा जो पर्देदारी हा कम जो ॾींहुं थींदो वलियो नबीयो आलमो बुजुर्गो सब नज़राए ठुकियो अॼु मोहम्मद मुस्तफा जे प्यारनि न्याणियुनि मां प्यारी पुल सरात तूं पार थे आयतां जेके पढ़ियूं माना क्या मोहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह ढरी थी वई 2 मिनट बचान मोहम्मद अल्लाह जो रसूल मक्के जा काफर पिया चवनि रसूल करे न मनींदासीं तुंहिंजो रब ताक़त वारो हा त अज़ाब असां दे करे अर्श वारो तो चे पैगंबर गणती न कर रिसालत नबूवत भी मां दिली दमाए या हिकड़ी आयत तो नाज़िल कया जे में तुझी भी तारीफ हुंदी रिसालत हुंदी तुझे चैनी यारन जी भी तारीफ हुंदी मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू मुराद अबू बकर सिद्दीक अशिद्दा अलल कुफार मुराद हजरत उमर रहमा बैनहुम मुराद हजरत उस्मान दराहुम रुकअन सुजदा इन मुराद सुनो अली अली असांजो इमाम
अरे तू चवंदो आहे अलीअ खे न मञींदान रब जे साथ जो कसम आ जंहिंजे कब्ज़े में हीअ मुंहिंजी जान आ असां अली साईं जा नौकरूं असली परवाना अली साईं जा चओ हीअ जमायत आ जमियत उलमा इस्लाम वारी छो त अली साईं वारो सामान असां वटां हुन वटि पटको असां वटि पटको हुन वटि ॾाढ़ी असां वटि ॾाढ़ी हुन वटि निमाज़ असां वटि निमाज़ हुन वटि सब्र असां वटि सब्र हुन वटि शुक्र असां वटि शुक्र अली साईं वक़्त जो ख़लीफ़ो आ टे खाधा अॻियां आया अथसि हेॾो बकरीअ जे खीर जो गिलास हेॾो लूण जी प्लेट हेॾो बाझर जी मानी सुहिणो अली पियो चए ख़लीफ़ो वक़्त जो आ कंहिं खीर कंहिं ॿिए मिसकीन ग़रीब खे ॾियो त वञी पीए मां अली हिन लूण जे प्लेट सां मानी खाई ईअं असां बि न कयूं सदको वञा सोने अलीअ जे नाले ते सुभान अल्लाह चौड़ा ॾियां ॾिसण वारा ॾिसणो थी त मुंहिंजो अली तोखे रुकूअ में नज़र ईंदो सजदे में नज़र ईंदो जो असां अली साईं जा ग़ुलाम ॾाढा नथो चवनि सुभान अल्लाह अली असांजो इमाम हुन वटि ॾाढ़ी हुन वटि पटको हुन वटि निमाज़ हुन वटि क़ुरान हुन वटि ज़िक्र हुन वटि शुक्र हुन वटि सखावत इहो सॼो सामान जो असांजी जमायत वटि जमियत उलमा इस्लाम अञा भी 5 मिनट वधी जो कुछ अल्लाह मखूं चवरायो जो जलसो असांजो आ व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इन जलसे जो बिज साईं जे सलाह सां हादी बेग साहब विधो अल्लाह ताला उनखे भी खुश करे ऐं साईं खे भी गुलाम मुस्तफा साहब के अञा मथे करे इल्म में भी उम्र में भी इल्म में भी बच्चन में भी अल्लाह अञा मथे करे जेको दर दर ते होका ॾेई कड़ा खड़काए जंख खां वॾा इश्तार छापाए दर दर ते हणाए हुजूर जे उम्मत खे क़ुरान थो ॿुधाए। अस्सलाम